घोटकी मां ख़बर ॾींदड़ वार्ड नंबर 14 महर ग्रुप जो उम्मीदवार एडवोकेट सदाम चंद केवल राममाणी ऐं हिंदू बिरादरी तरफ़ां कार्नर मीटिंग मुनक़िद कई वई, जंहिंमें MPAPS एकी घोटकी सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर, सैयद असगर अली शाह गिलानी, सैयद अला वदायो शाह, मुखी केकाराम, वार्ड नंबर 12 महर ग्रुप जे उम्मीदवार अशोक कुमार हेमराजाणी, टीकम दास, ओम लाल, एडवोकेट असगर अली पन्यार, चंदर लाल, एडवोकेट ईश्वर लाल समेत हिंदू बिरादरी जे माण्हुनि वरी अंग में शिरकत कई। उन मौके ते MPAPS एकी घोटकी सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर कार्नर मीटिंग में खिताब कंदे चयो त घोटकी ज़िले तालुके ऐं शहर में हमेशा महर ग्रुप ई कम कराया आहिनि। घोटकी जे शहरनि खे तइलीमी इदारा सिहत जूं सहूलियतूं फराहम कयूं आहिनि। हिन चयो त सैयद असगर अली शाह गिलानी जी चेयरमैन दौर में अवाम जी भरपूर ख़िदमत कई है। घोटकी शहर में तरक्याती कम कराया आहिनि। असांजो अवां सां पंहिंजाइप, प्यार, इज़त ऐं एहतराम वारो रिश्तो है जेको हमेशा कायम रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।